दोस्तों ये जो हींअर दौर हले पियो इहो बिल्कुलु हिकु सोशल मीडिया जो दौर हले पियो। इन में का बि वधि घटाई कान्हे त मां बिल्कुलु पाण बि साफ़ ई आहियां, पर वॾे फ़ख्र सां चवां थो त अॼुकल्ह जी जेका सोशल मीडिया आहे उहा इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं प्रिंट मीडिया खां बि अॻिते निकिरी वई आहे। हींअर तव्हां ताज़ो ॾिसो पिया त हींअर जेको सोशल मीडिया किरदारु अदा कयो, ईअं करे चइबो त हिकिड़ो एहतिसाब करे चुकी आहे। उस्ताद जेके घोसड़ू उस्ताद आहिनि, ख़ासि करे जेके साफ़त कनि था, असांखे उन ते एतिराज़ कोन्हे त की माण्हू साफ़त न करे, पर घटि में घटि माण्हू उहा शइ हथ में खणे जेको असां कलम हथ में खणूं था, हिन जो घटि में घटि असांखे भरम रखणु खपे। उनजो भरम जो मक़सदु इहो आहे त को हादसो थिए थो, को वाक़ियो थिए थो त उनखे बर वक़्तु माण्हू रिपोर्ट करे ऐं उन ताईं पहुचाए। असां ज़ाहिरी आहे हिकिड़ो कमु कंदासीं त असांखां ॿियो कमु रहिजी वेंदो। इन करे असांखे बजाए जो ॿ टे शयूं हथ में खणण जे, छो जो ॿिए माण्हू कोताहियूं जेके थियनि थियूं उहे त बर्दाश्त थी वञनि थियूं, पर तइलीम हिकिड़ी अहम शइ आहे। तइलीम जूं जेके कोताहियूं उहे हिकु इंसान ते न, पर असांजे मुआशिरे ते, असांजी नस्ल ते पवनि थियूं। यानी तइलीम तबाह थी वई, असांजो नस्ल तबाह थी वियो। माण्हू चयो आहे, सियाणे कंहिं चयो आहे, कंहिं बि क़ौम खे तबाह करणो हुजे त उनजी तइलीम खे तबाह कयो, उनजी तइलीम ते वार कयो, उहा क़ौम ऑटोमेटिक तबाह थी वेंदी। त हींअर असां सां हशर उहो हो जो असांजे हिते मोर में अलाए केतिरा स्कूल बंदि थी विया ऐं बंदि लॻा पिया, ॿारनि जी तइलीम तबाह थी वई। जंहिंखे चइजे त को कंहिं खान जो माण्हू आहे, को कंहिं खान जो माण्हू आहे, को कंहिंजो माण्हू आहे, को कंहिंजो माण्हू आहे। त माना इहो हिकिड़ो वॾो सिलसिलो पियो हलियो जंहिं असांजे तइलीम खे मुकमिल तबाह पियो कयो। पर सोशल मीडिया हिकिड़ी अखि पटी, हुननि न कंहिंखां टिजंदे, न कंहिंजी परवाह कंदे, ऐं हिकिड़ो ईअं करे तहरीक शुरू थी वई बिल्कुलु फोटेज सां, ऐं उन्हनि जा नाला, उन्हनि जा निशान, उन्हनि माण्हुनि जा जेके अची विया स्क्रीन ते, ऐं उन खां पोइ हिकिड़ो एहतिसाब शुरू थी वियो आहे त उन्हनि खे अॼुकल्ह जेके अहिड़ा माण्हू आहिनि जेके तइलीम खे तबाह पिया कनि, उन्हनि खे तइलीम खां बि हटायो वियो आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे, पर मां इहो बि चवंदुसि त सोशल मीडिया, असां सभु सोशल मीडिया आहियूं। सोशल मीडिया अॻु में इहो हूंदो त भई मां साफ़ पिया, मुंहिंजे ख़िलाफ़ु केरु बि कोन लिखंदो, पर हींअर ज़ाहिर थी वियो त असांजो बि एहतिसाब थिए थो ऐं थियणु खपे। ईअं न आहे त मां कुझु बि कयां पियो त मूंखे केरु न चए ऐं मां सभिनि खे चवंदो त तूं अहिड़ो कयो। ईअं ई मतिलबु ईअं थी वियो त भई मैं सॼी कारी हल पुछ कारी वारो कमु। असां जेके साफ़ पियूं सॼो ॾींहुं अलाए छा छा पिया कयूं त ठीकु आहे, पर जेको ॿियो माण्हू आहे उनखे यकदमि अलाए छा छा चई था वञनि। त असांजो बि एहतिसाब थियो जेको साफ़ जो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं उहो एहतिसाब असांजो सोशल मीडिया कयो आहे, असांजे पंहिंजी मीडिया इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया न कयो, सोशल मीडिया कयो। हीअ सोशल मीडिया जो हिकिड़ो किरदारु थी वियो आहे, माण्हू उन सोशल मीडिया ॾांहुं हिकिड़ो वॾो लाड़ो थी वियो आहे। मोखीअ जा जेके असांजा दोस्त आहिनि, उहे जेके शहर जा मसइला आहिनि, शहर जा मुज़ाहिरा आहिनि, शहर जे माण्हुनि सां जेके नाइंसाफ़ियूं थियनि थियूं, उन्हनि खे बग़ैर कंहिं लालच जे, बग़ैर कंहिं लोभ जे, बग़ैर कंहिं डप जे स्क्रीन ते आणनि पिया ऐं उहे माण्हू ॾिसनि पिया। मूंखे हींअर इहा इंफॉर्मेशन मिली आहे, या दोस्तनि ॿुधायो त हींअर हिन महिल ताईं तक़रीबन 5000 जे लॻभॻि मोखीअ जा मेंबर थी विया आहिनि, ॾिसण वारा आहिनि। त इहा वॾी हिकिड़ी कामयाबी आहे मोखीअ जे दोस्तनि जी, जे बग़ैर कंहिं लालच जे, बग़ैर कंहिं टीए जे चइजे करे या पघार जे चइजे, हिकिड़ो सोशल मीडिया तव्हां बि थी सघो था, मां बि थी सघां थो। निमाइंदो उहो थी सघे थो जेको सोशल ज़हन रखंदड़ हुजे। निमाइंदगी इहा न हुजे त भई मूं कलम खयो, ख़ुदा न ख़ास्ता रोड ते हादसो थिए, उन रोड वारे हादसे खे असां लिखूं। बक़ाया जेको असांजो नौजवान नस्ल पियो तबाह थिए, असांजे माण्हुनि सां पुलिस जूं नाइंसाफ़ियूं हुजनि, असांजे मुआशिरे में भंग चर्च सरियाम पियो हले, असां उन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसी करे उन्हनि खां मुंहुं फेरे ऐं रुॻो चऊं त बसि हा हिकिड़ो हादसो थियो या हिकिड़ी आम रवाजी ख़बर आणियूं स्क्रीन ते, उहा कोन्हे। अॼुकल्ह प्रिंट मीडिया जो हाल घटिजी वियो आहे। वॾा जेके चैनल आहिनि या वॾा इदारा वॾनि शहरनि खे कवरेज ॾियनि था, पर हिते अहिड़ा हालात आहिनि असांजे ॿाहिराड़ियुनि में, मां त चवां हिते एॾियूं ख़बरूं आहिनि, एॾियूं ना इंसाफ़ियूं आहिनि जेके हद खां वधीक आहिनि। शहरनि में उनजे मुक़ाबले में कुझु बि कोन्हे।